अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, रानीपुर में सिंध तरक्की पसंद पार्टी जो योम तासीस रानीपुर में सोलंगी हाउस से मल्हायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर रहीम सोलंकी मूजिब उन मौके ते एसडीपी अगवान डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी, कौमी कारकुन पीर सरमत निसार, अयाज सेतु अदीब कादिर सोलंकी, सहाफ़ी अलीदाद राजपर, सिंधी अदबी संगत के काउंसलर रहीम सोलंकी जिन एसटीपी जी सालगिरह जो केक कटियो। उन मौके ते उन्हनि चयो त एसटीपी हमेशा सिंध जी वैदानियत जी बका लाइ एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में जिदोजहद जारी रखी है ऐं सिंध जी मसलूम माण्हुनि जी नुमाइंदा जमायत है। उन्हनि चयो त एसटीपी कौम परस्त सियासत में नवा लाड़ा मुतारिफ कराया आहिनि, जदीद तौर ते कौम परस्त सियासत करे रहिया आहियूं ऐं जमहूरी कदरनि जी पासदारी कंदी रही आहे। उन्हनि चयो त डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में सिंध जी वहदानियत के खिलाफ थींदड़ हर साज़िश के खिलाफ भरपूर आवाज़ उथारियो आहे ऐं जिदोजहद कई आहे। हिन वक्त सिंध जे मथां कारा ककर छायल आहिनि। मौजूदा हुक्मराननि सिंध में करप्शन करे इदारा तबाह करे छॾिया आहिनि। शहर ऐं ॻोठनि में बुनियादी सहूलत अणलब थी वियूं आहिनि। अस्पतालनि में दवाउनि जी खोट आहे। वाहन ऐं शाखुनि में पाणीअ जी हथियादो खोट, तालीमी इदारनि में तालीम जो नालो निशान नथो मिले। उन्हनि चयो त मौजूदा वफ़ाक़ी ऐं सिंध जा हुक्मरान अवाम खे महांगाईअ जी सोनामी में फासाए छॾियो आहे। इन लाइ अवाम खे पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ सोचणु घुरिजे ऐं करप्ट हुक्मराननि मां जान छॾाइण लाइ ईंदड़ चूंडुनि में एसटीपी जो साथ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।